जेको वेही थो इहो तू सोन जा हीरा मोती गॾु करे रहियो आ पर जेॾी महिल उन महफ़िल में वेहंदे जंहिं महफ़िल में अल्लाह जो ज़िक्र न हूंदो मुझे मदीने जे महबूब जो दुरूद न हूंदो मुंहिंजा यार तोखे मां छा ॿुधायां जॾहिं अख बूटी दे त पाणे ख़बर पवंदई त आलम खान बिरोही ऐं आदम बिरोही जे ॻोठ वारनि जेका ईदगाह में क़ुरान जी महफ़िल सजाई हुई उन जो मुआविज़ो छा मिली रहियो आ जेका रात मां कलामन में बुद्धि साज़न में गुज़ारी उन जी सज़ा छा मिली रही आ हा मुझा यार मता सुभाणे कयामत में चवी कहीं कोन बुधायो हो ये जिंदगी फानिया अजीजा ने मल अल्लाह जे ज़ात फरमायो तो मुझे आयतन के बुधी अण बुधो कयो मां अल्लाह भी वायदो थो कया त मां तुझे गाल के बुधी अण बुधो करे छदींदुस रब जो कुरान क्लियर साईं आलमे दीन तवा के जेका हदीस बुधाई मदीने जे साईं फरमायो तमा आखिरी उम्मती बे जहन्नम मां कढराए लफ्ज़ गौर कयो जहन्नम मां हुजूर जी उम्मत दोज़ख में वेंदी मता भुलियल हुजो जागो था आलिम दीन गाल करे अमान के समझण जी भी कोशिश कजो उन मवाली वारो कम न या अय्युहल्लज़ीना आमनु ला तक़रबु सलात कुरान में लिखियो पिया ईमान वारो न वञो वेझो नमाज जे अॻियों वरक़ो भी खुलायो व अंतुम सुकारा भी लिखियो आहे जॾहिं नशे जी हालत में हुजो हुजूर जी उम्मत जहन्नम में वेंदी पढ़ा कुरान इजाज़त ॾियो चओ चओ ॻाल्हायो मूंसां पढ़ा कुरान वेंदी जहन्नम में वेंदी लेकिन मुझे मुस्तफ़ा जो फरमान आ त मां मुस्तफ़ा तेसी सुकून सा न हुंदुस जिसे आखिरी पांजे उम्मती के भी जहन्नम मो कढाया यानी हुजूर जो उम्मती ऐबन गुनाह जे करे दोज़ख में वींदो पर सदाई दोज़ख में कोन हुंदो सजा काटे मोटी सजा काटे मोटी इंदो एकड़ी सजा हुंदी आ उम्र भर कैद बी सजा हुंदी आ फांसी टी सजा हुंदी आ 2 साल 5 साल मां कुरान पढ़ण तो चाहियां सही कुरान पढ़ो मां कुरान पढ़ण तो चाहियां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कुरान करीम में फरमा चो त खोड़ माण्हू चवंदा यार असां खे त मौलूदी पढ़ारा ॿुधाईंदा आहिनि बाबा यारी कई दोज़ख तो चवंदा कुझु त वीचारा मौलूदी ईअं बि चई वेंदा आहिनि त दोज़ख तुंहिंजे बाहि खां नथो डिॼां ओ बेवकूफ़ ईअं न चओ मुंहिंजे करीम मुस्तफ़ा पनाह घुरी आहे जहन्नम जे बाहि खां पनाह घुरो अल्लाह का हा अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद ना है थियणो लेकिन बेखौफ भी ना है थियणो खौफ भी अल्लाह जे ज़ात जो हुजे उम्मीद भी मुझे करीम रब जे फज़ल में हुजे त मुझो महबूब मुस्तफ़ा है उन जे सदके मुझो रब भलाई फरमाइंदो मां कुरान पढ़ण तो चाहियां अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो फैसलो पो तव्हां जे मथां पाण कजो फी जन्नाती यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर छा पढ़िम चो रब जो कुरान गौर सा बुधो रब जो कुरान अल्लाह जो कुरान करीम बुधाए रहियो आ जन्नती जहन्नम वारन खां पुछंदा जन्नती जहन्नम वारन खां पुछंदा हाणे तव्हां सोचींदो कीअं पुछंदा जीअं ॿुधो अथव त दुनिया जे तख़्ते ते अहिड़ो हिकिड़ो दरिया हुआ मिठो पाणी बि हीअं कड़ो पाणी बि हीअं न मिठो कड़े सां थो गॾिजे न कड़ो मिठे सां थो गॾिजे दरियाह बि हिकिड़ो आहे पाणी बि गॾियो पियो आहे न हू हुन ॾे थो वञे न हू हुन ॾे थो वञे इहा कंहिंजी कुदरत आहे चो मुंहिंजे करीम रब जे ज़ात जी कुदरत इए जन्नत जहन्नम भी परे को न हूंदा मता सोचो हिकिड़ो पिंडी होंदो ॿियो कराची होंदो न न जन्नत ऐं जहन्नम भी परे न हूंदा छो त जेका पुलसरात वार खां सनी सोच त सही यार वार खां सनी तलवार खां तिखी इन तो गुज़रणो आहे इन तो गुज़रणो आहे वार खां सनी तलवार खां तिखी कीअं गुज़रंदासीं अकुल जवाब ॾेई छॾियो
अंदर वारे ज़मीर चयो त जेकॾहिं खुदा जे ख़ौफ़ में गुज़ारींदे त मुंहिंजो रब उहो आहे जेको सुईअ जे पाखड़े मां उठनि जूं कतारूं किरास कराए छॾींदो आहे। मुझो अल्लाह उहो आ, उन जी रहमत एतरी कुशादी आ, उन जी रहमत केरा जो महबूब मदीने वारे मीर जी ज़ात आ। जेकॾहिं मदीने वारे मीर सां पेच पातई त मुंहिंजा यार तूं ईअं उकरी वेंदे पुलसरात जे मथां जीअं मखण मां वार निकिरी वञे, ईअं तूं निकिरी वञी जन्नत में पहुचंदे। हिकिड़े पासे दोज़ख अथसि, हिकिड़े पासे जन्नत। ॾे ख़बर दोज़ख ऐं जन्नत जे विच में फ़ासिलो घणो आहे? वार जेतिरो। ॻाल्हायो केतिरो फ़ासिलो आहे? वार जेतिरो। कुरान तो पढ़ा, अल्लाह फरमायो फी जन्नती यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर। जन्नत जो खुशू माणन वारा जहन्नमिन खां पुछंदा, ओ अदा फलाणा, ओ अदा फलाणा, वली दाद करीम दाद दातर ॾिना फलाणा जी अज दोज़ख में छो पियो सड़ी? रब जो कुरान सचो आहे। चो रब जो कुरान सचो आहे। चो जहन्नमीअ खां पुछंदा तव्हां जहन्नम में छाजे करे पिया सड़ो? उहे जहन्नमी जवाब ॾींदा, क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन। यार कहिड़ा हाल थो पुछी? अज़ान बुधी अणबुधो कंदा हुयासीं, निमाज़ ॾे तवजह कोन ॾींदा हुयासीं, निमाज़ जो टाइम भी थी वेंदो हुयो, अज़ान भी ॿुधंदा हुयासीं, मगर ईअं छुड़ियल ढगे वांगुरु हलिया वेंदा हुयासीं। अगर ईअं न कयूं हा त अॼु जहन्नम में कोन सड़ूं हा। निमाज़ मुसलमान पढ़ंदो ना मुस्लिम? जवाब ॾियो, केरु पढ़ंदो? नंबर 2, वलम नकु नुतिमुल मिस्कीन। घर में पलियूं भरियूं पयूं हुयूं, पाड़े में गरीब हुया, उन जो ख्याल कोन कयोसीं, गरीब के खाधो कोन खारायोसीं। सवाली अल्लाह जे नालड़े ते घुरियो, उनखे कोन ॾिनोसीं। जेकॾहिं कंहिं गरीब के खाधो खारायूं हा, अॼु जहन्नम में कोन सड़ूं हा। ॻाल्हि समझ में अचे थी? ओ मुसलमानो अखियूं खोलियो, रुगी ने मौलूदनि जे चवण ते न लॻो। 11हीं कयई दोज़ख माफ़, 12हीं कयई जहन्नम माफ़। अल्लाह बेनियाज़ा माफ़ करे, उन खां पुछण वारो कोई न आहे। मुशरिक हुया, मुशरिक। हज़रत अमीर उमर केर हो? दीन जो दुश्मन। हुजूर के शहीद करण जे लाइ तलवार खणी निकितो आहे, पर जे मुंहिंजो रब घुरे थो, माफ़ करे थो त देर बि कान्हे का। ओहो अमीर उमर जेको इस्लाम जो दुश्मन, अचे थो त दुश्मन मुस्तफ़ा जे चेहरे ते निगाह पवंदी वई, दिल जी दुनिया ई बदलजी वई। अचे थो पियो, ऐलान थो करे, कंहिंखे पंहिंजूं औरतूं बेवह कराइणियूं हन, जो कलमो थो पढ़े, हुजूर जे चेहरे ते नज़र पइजी वई। उमर बिन ख़त्ताब अॼु उमर फारूक बणिजी वियो। उते जो ते तलवार खणी मोटे थो मके जे गली में, चए थो ख़बरदार, मुस्तफ़ा जो ग़ुलाम उमर थी चुको आहे। हाणे जेकॾहिं मुंहिंजे महबूब जो कंहिं नालो वरितो आहे त टुकड़ा टुकड़ा करे छॾींदोमांसि। आका निमाज़ हाणे दारुल अरकम में कोन पढ़ंदासीं, महबूब उमर तुंहिंजो ग़ुलाम थी चुको आहे, अमीर हमज़ा जहिड़ो सुहिणो ग़ुलाम थी चुको आहे। या रसूल अल्लाह, हाणे निमाज़ सरे आम पढ़ंदासीं, काबे जे हरम में पढ़ंदासीं। ॿिनि हिस्सनि में, हिकिड़े सराईअ खां हज़रत उमर तलवार खणी थो बीहे, हिकिड़ी सराईअ खां हज़रत अमीर हमज़ा खणी थो बीहे। अबू जहल परे खां ॾिसी चए थो तबाह थी वियासीं, ॿई शहज़ादा हलिया विया। ही उहे जवान हन, उहे ताकतवर पहलवान हन, जन जे पहलवानी ते काफर बि नाज़ कंदा हुया। त मां अर्ज़ कयो, मुंहिंजो रब माफ़ करे, उन खां पुछण वारो कोई न आहे। सॼी ज़िंदगीअ जा गुनाह माफ़ करे, उन खां पुछण वारो कोई न आहे। पर यार पाण ई ईंदुमि हो त कुझु आऊं बि अॻ भरी थी।
मता चवे में बलोच हिन कमीणीअ मां की न थियो। मां आयत इन करे पढ़ी त मुंहिंजा दोस्त जहन्नम में वञी पो जन्नत में मोटी, इन में कहिड़ो मज़ो आहे। अच त मुस्तफ़ा जो सचो आशिक़ थी त जन्नत तुंहिंजो इंतज़ार करे। व उज़लिफ़तिल जन्नतु लिल मुत्तक़ीन। हाँ मुझा यार, दुनिया जन्नत जन्नत करे, दुनिया जन्नत जन्नत करे, जन्नत जेला दुआऊं घुरे, पर रब जो कुरान तो बुधाए जेको दुनिया में अल्लाह जे इश्क में जिंदगी गुजारी दुआ, मदीने जे महबूब सां प्यार में गुजारी दुआ, तकवा ऐं परहेज़गारीअ ते गुजारी दुआ। रब जो कुरान तो चवे दुनिया जन्नत जन्नत करे, जन्नत उन परहेज़गार ला दुआऊं घुरे। मुझा मौला कदे तो मेहमान मूं वट अचे। ओ मुझा सोहना, ये गालियूं सब सवलियूं हन, सिर्फ हिकड़ो कम कर, सिर्फ हिकड़ो कम कर। बुधाई केड़ो कर, पांजे तरफा न, जेको मदीने जे साईं बुधायो आ उहो कम। केड़ो? इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जे कदे चाहो था त अल्लाह जी ज़ात असां सां लेखो न करे। जे कदे चाहो था त अल्लाह जी ज़ात असां सां लेखो न करे, ओ हिन दिल खे सभिनी जे ला शीशो करे छॾियो, एतिरो साफ़ करे छॾियो जो कंहिंजे ला भी तुझे दिल में को ब्याई न रहे, कहजे ला भी तुझे दिल में को बुग़्ज़ न रहे, कहजे ला भी तुझे दिल में को हसद न रहे, कहजे ला भी तुझे दिल में को साड़ न रहे। तू बेजेला इन दिल के साफ कर, तुझे ला मुझो रब जन्नत के साफ करे तो छदे। सौदो सवलो आया दुखियो गालायो, सवलो सौदो आ, पर एतिरो बस कर जो जेको अंदर में रझंदो हई, अंदर में पचंदो हई पयो, उन्हनि पचण खे छॾे ॾे, रझण खे छॾे ॾे। अल्लाह फरमायो वल काज़िमीनल गईज़ वल आफीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। मुझे सुने करीम रब जे ज़ात बा बरकात फरमायो, अंदर के साफ कयो, अंदर मां बुग़्ज़ कढो, अंदर मां कीना कढो, अंदर मां दुश्मनियूं कढो, हिक ॿिए खे मुआफ़ कयो, हली वञी मुआफ़ करीस। दोही त मुंहिंजो हई, पर मां रब जो क़ुरान पढ़ियो आ। अॼु मां रब जो क़ुरान ॻोठ आदम बिरोहीअ में ॿुधी आयो हां। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो जेको ॿिए खे मुआफ़ कंदो आ, मां अल्लाह उन सां प्यार कंदो आं। रब कैसा प्यार कंदो आ? बुधा नमाज पढ़ण वारे सां, जल्दी बुधा रोजे रखण वारे सां, हज करण वारे सां, कंदो उन सां बाहे जॾहिं कबूल पवेस, जॾहिं कबूल पवेस। पर तू हींअर तुझो हिसाब रहला अदे वली दाद दे, हाणे जो हाणे दिल में चई वली दाद तोखा पलांद बि वठी सघां थो, तोखा मां हिसाब बि छिके वठी सघां थो, पर यार रब जो क़ुरान ॿुधो थम त रब जो क़ुरान थो फरमाए त जेको ॿिए खे मुआफ़ कंदो आ, रब उन सां दोस्ती कंदो आ। अॼु अच त तोखे सीने सां लाया, मूं सुहिणे रब जे रज़ा जे लाइ तोखे मुआफ़ करे छॾियो। हाजी सगोरा हज ते आया, ॿुध ॻाल्हियूं रब जे रज़ा जे लाइ, मदीने जे महबूब जा आशिक़ ॿुध। हाजी सगोरा हज ते आया, ओहो ज़मानो जॾहिं हवाई जहाज न हुया, दुनिया ईंदी हुई मगर एतरी न के हाजी साहब जो को सामान किरे थो। मक्के में रहण वारो नौजवान उन जो ॾिठो त का ॻोथड़ी पई आ, उन ॻोथड़ीअ खे जो खोलियो, सुभान अल्लाह, हीरन जो हार पयो आ। छा पयो आ?
हीरन जो हार कोथरीअ में पयो आ हथ कंहिंखे आयो चो जेको ग़रीब आ मजदूरी करण वारो आ याद रखी छॾजा मजदूरी करे पेट पालण बि शय आ अल्लाह जे मथा ईमान आणे मुस्तफा जो गुलाम थियण का बि शय आ हार ॾिसी करे दिल में अकुल तो चवेस त मिस्कीन हई जिंदगी दुखन में गुजारी थई इन हार के खणी वञी विकणंदे तुझे दुखन जा ॾींहं ख़त्म थी वेंदा अंदरों ज़मीर तो चवेस ईअं न कर मुस्तफा जो गुलाम हई यकीनन ही हार मदीने पाक जे महबूब जे उम्मतन जो हज जे पांधीअड़न जो हूंदो ईअं न कर ही अल्लाह जा मेहमान थई मदीने वारे महबूब जा मेहमान थई ए मक्के में खुदा जा मेहमान मदीने में मुस्तफा जा मेहमान अल्लाह जे मेहमानन सा ईअं न कर दिल खे पक्को करे थेलीअ खे हीअं घुमाईंदो थो वते हिन गलीअ में हुन गलीअ में मन को मालिक थे पर रब जा बि फैसला पहजा हाँ मुझा यार मां अर्ज कयो त हीअ दुनिया इम्तिहान सब को इम्तिहान में आ पो को कहिड़े इम्तिहान में को कहिड़े इम्तिहान में ॿोलींदो तो वते त मन को मालिक थे कोई न थियो घर खणी आयो खोलियई वरी अकुल हमलो कयोसि अकुल मां मुराद शैतान हमलो कयोसि हाणे तो त पंहिंजो कम पूरो कयो सॼे मके जे गलिन में घुमायई को मालिक हुजे त दाह करे हाँ कोई मालिक को न हुयो हाणे तुझी मिल्कियत रब तोखे ॾिनो आ चवे थो न न जे रब मूंखे ॾे त मुंहिंजे घर में रब कखन खे बि सोनो करे सघे पियो हीअ पराई मिल्कियत हथ को न लाईंदुसि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रखी करे ॿिए ॾींहुं वरी ॿाहिरि थो निकिरे मके जे गलिन खां ॿाहिरि थो निकिरे मतां को मुज़दलिफ़ा में ईंदे वेंदे हाजी हुजे मतां को मिना दे गोलींदो हुजे मता मिना गोलण वयो हुजे हुन खां विसरी वञे जेॾी महिल ॿाहिरि निकितो ॾिसे हिकिड़ो कुराड़ो हाजी आ अखिड़ियुनि मां लुड़क जारी हन परेशान हाल वेठो आ अल्लाह जा बाना तुझे अखिड़ियुनि में हज जे टाइम ते ॻोढ़ा छाजे करे रोई रहियो आ जवाब थो ॾे नौजवान मुंहिंजो हार गुम थी वियो आ मुंहिंजे ज़िंदगीअ जो सॼो असासो हुयो जेकॾहिं उहो मूंखे मिली वञे जेको मूंखे ॾींदो उनखे 500 सोना सिक्का इनाम जा ॾींदुसि घणा ॾींदुसि भरवसो त कर मुंहिंजे रब ते ॾिस त मुंहिंजो रब छा थो करे ऐं मुस्लमान थोड़ो यकीन त कर मुला वारो अक़ीदो रखी पाण खे बर्बाद न कर आशिक थी अकीदो रख फकीर थी अकीदो रख मुला वारो अकीदो न रख मुला वारो अकीदो रखंदे न त रुॻी हलवे ते पियो हूंदे अॻिते कोन वधी सघंदे आशिक थी अकीदो रखंदे न त बुख दुख में चवंदे जे यार मुंहिंजे दुखनि में राज़ी आहे त मूंखे सुखनि जी ज़रूरत ई कान्हे का हा मुंहिंजा सुहिणा नौजवान ॾिठो चवे थो सुहिणा तूं फिक्र न कर हली आ मूंसां वठी आयो घर वेहारी पता पार ॾे पता पार वरतई हारड़ो खणी अचे आॾो रखी ही आ अब्बा इहो आ अल्लाह खुश करे अचे वठ 100 सोना सिक्का कढी 500 सोना सिक्का कढी रखई ए नौजवान अल्लाह तोखे अजर ॾींदो मुंहिंजे ज़िंदगीअ जो कुल असासो इहो हुयो उम्मीद मुंहिंजी इहा हुयो अचे ही 500 सोना सिक्का मां तोखे ख़ुशीअ सां इनाम में थो ॾियां उन नौजवान निहारे चयसि हज ते अचण वारा सॼी ज़िंदगी मूं पंहिंजे नफ़्स जे चवण ते गुज़ारी आ सॼी ज़िंदगी नफ़्स खे राज़ी करण में गुज़ारी आ अॼु मूंखे रब मौक़ो ॾिनो आ हे 500 सोना सिक्का खण अॼु ही सौदो मूंखे पंहिंजे रब जे ज़ात सां करण ॾे हाजी चवेस तो अदा तोखे रब अजर ॾींदो पर हे 500 चए थो न बस वरी न चो हिकिड़ो सौदो त मूंखे ज़िंदगी में पंहिंजे यार सां करण ॾे तूं बि सोदड़ो कर मुंहिंजे यार सां
कदे त सौदो कर यार, जिंदगी गुजरी विंदी पो सौदो कहिड़े कम जो आ। हींअर मौक़ो थई सोहणा। हो हाजी सगोरो वींदो रहियो, ज़मानो गुज़रंदो रहियो, कुछ महीना गुज़रिया, कुछ टाइम गुज़रियो। नौजवान पंहिंजे ज़िंदगी में हुन विसारे छॾियो त हेतिरो क़ीमती हार मिलियो हुयो। छो जेको रब ते रखंदो आ उहो वरी ज़िक्र ई कोन कंदो आ। दिल में इरादो भी नथो करे, हाल गरीबी आ। बे मुल्क ॾे कंहिं कम सां थो वञे, ॿेड़ीअ में चढ़ी वञे थो पियो। अल्लाह जे कुदरत ॾे निहार अदा, ॿेड़ी कल्टी थी वई, सभु माण्हू ॿेड़ीअ वारा ॿुॾी विया। हिन जे हेठां हिकिड़ो फटो अची वियो। अल्लाह हिन खे कीअं बचायो? फटे जे मथां अची वियो। फटे खे लहरूं खणी 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 हिकिड़े मुल्क जे वञी मुंहिंजा दोस्त किनारे ते पहुचायूं। जीअं किनारे ते लथो ॾिसे त साम्हूं ॻोठा, पर पहिरीं मस्जिद लॻी पई आहे। वक़्तु यादि कयो जॾहिं कराचीअ में सिंधियुनि खे कुहंदा हुया, पोइ को सिंधी टोपीअ वारो ॾिसंदासीं त साहु पइजी वेंदो हुयो। यादि अथव न हो वक़्तु? त मुस्लमान जॾहिं न कंहिं ॿी दुनिया में वेंदा आहिनि त पोइ मस्जिद ॾिसंदा त उनखे साहु पइजी वेंदो आहे त हिते मुस्लमान आहिनि। इनखे दिल में सुकून अची वियो त मां मुस्लमाननि जे ॻोठ में हा, मुल्क अलाए कहिड़ो आहे। मस्जिद में वञी करे अल्लाह जो क़ुरान करीम खणी हिन तिलावत शुरू कई। ॻोठ वारनि अजनबीअ जे वातो सुहिणो क़ुरान करीम ॿुधो, सभु ड्रोड़ंदा आया। अदा तूं केरा? रोए थो, इहो न पुछो त केरा, बस इहो तो ॿुधायां अल्लाह जो बानो आहे। छो त सॼो मंज़र पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो। क़ुरान करीम पढ़ंदो हई, हा पढ़ंदो हा। असांजे हिन मस्जिद जो उस्ताद गुज़ारे वियो आहे। केरु गुज़ारे वियो आहे? मस्जिद जो उस्ताद। मस्जिद जे उस्ताद जी थोड़ी ख्याल रखंदा कयो। तव्हांजे बि मस्जिद जो को उस्ताद हूंदो न थे? नालो छा आहे साईं जो? साईं हाफ़िज़ रिज़वान। अल्लाह ताला साईं खे सलामत रखे। थोड़ो ख्याल ॾो कंदा कजो यार, ॾाढो कम ईंदो तव्हांखे। कॾहिं गहराईअ सां सोचो, मयत थी वेंदो आहे, पुट हथ कोन लाहींदो आहे, मौलवी वीचारो जे साबुण खणी धोईंदो आहे। इहा ॻाल्हि जाई आहे न? पुट छो नथो पीउ खे वेंजारे? डिॼे थो। इहा अथव दोस्ती, इहा अथव वफ़ा। पीउ खां पुट थो डिॼे, जंहिंजे लाइ सॼी ज़िंदगी पीउ अर्पे छॾी, अॼु उहो पुट थो डिॼे। इन करे थो डिॼे जो मुस्तफ़ा जो दीन उनखे नसीब कोन्हे। जे हुजूर जो उनखे दीन नसीब हुजे त चवे मौली साहब तूं लख दफ़ा मुंहिंजे अखियुनि ते, पर मां पंहिंजे जानीअ बाबा खे पंहिंजे हथनि सां पाण वेंजारींदुसि। अल्लाह खां दुआ घुरो त तव्हां असांजा बचड़ा घटि में घटि एतिरो दीन जो इल्मु हासिल कनि जो तुंहिंजे मुंहिंजे मथां मौत अचे त पंहिंजे हथड़नि सां तोखे असांखे गुसलड़ो ॾियनि। तुंहिंजूं असांजूं न्याणियूं एतिरो दीन जो इल्मु हासिल कनि जो अमड़ दुनिया छॾे त न्याणी वेंजारे। ख़ुदा जो कसम खणी थो चवां, अहिड़ो मयत जनाज़ो पोइ थींदो, रब बख़्शे अॻे ई छॾींदो। पुछो त छो? पुट जेॾी महिल विंजारींदो, अबे जे हथनि ते लिफूं ॾिसंदो, यादि ईंदसि त ही मुंहिंजे जानीअ बाबे मुंहिंजे लाइ लिफूं हथनि में कयूं हो। अबे जे पेरनि खे साबुण हणंदो, अबे जा पेर हेठों चीरियल हूंदा, नेण नीर वहंदा। ओ मुंहिंजा अल्लाह साईं, हिन मुंहिंजे जानीअ बाबे मुंहिंजे लाइ केॾा ॾुख ॾिठा हा। अबे जे कुल्हनि ते निशान ॾिसंदो, जेके अबे हिन खे खणी घुमायो। ओ मुंहिंजा अल्लाह साईं, मुंहिंजे बाबा साईं मूंखे कुल्हनि ते घुमायो। ओ मुंहिंजा करीम रब हुज़ूर जे सदके मुझे बाबा के माफ़ कजा। गुस्ल भी ॾियारींदो पियो, रुवंदो भी पियो, दुआऊं भी घुरंदो। अख आली थे, मदीने जे साईं फरमायो, ऐ अल्लाह जा बाना, जेॾी महिल तुंहिंजी अख आली थे, जेॾी महिल तुंहिंजे अख में ॻोढ़ो अचे, पक सम्झजां त मुंहिंजे रब जी रहमत तोखे घेरे विधो आहे। हाणे मुड़ुस माण्हू थी घुर मुंहिंजे रब खां, छो त रब ॾियण लाइ तयार वेठो आहे। जॾहिं न अख में ॻोढ़ो अचई, पक सम्झजां त राणो राज़ी थी पियो आहे। हा मुंहिंजा सुहिणा, मींहुं तॾहिं वसंदो आहे छो जॾहिं झुड़ थींदो आहे। अख मां ॻोढ़ो तॾहिं किरंदो आहे जॾहिं अल्लाह जी रहमत बाने खे घेरे वेंदी आहे।
पो सवाल बानो पांजे हाल आहर कंदो आ रब दींदो पांजे बेनियाजी जे हिसाब सां आहे। बहरहाल मुझा दोस्त गाल अगते पोते न थी वने, वक्त तेजी सां गुजरी न वने। गोठ वारन डिठो डाढो नौजवान कुरान करीम भलो पियो पढ़े, अदा सां जो उस्ताद गुजारे वयो आ। असां जे बच्चन के कुरान पढ़ाइंदे हा अदा अजनबी आ, कुरान बच्चन के पढ़ाइण शुरू कई। डिठो डाढो नेक आ, भलो आ। कुछ ॾींहं या महीना गुजरिया, उन के चयो यार गाल बुध, असां जे उस्ताद जी घरवारी उन खां अगे गुजारे वही हुई। हिक्का साजे उस्ताद जी न्याणिया सदाई असाजे उस्ताद जी दुआ होंदी हुई त मुझा मौला मुखे न्याणीअ जे ला को नेक रिश्तो ॾिजां। तू अलाए केर हई, मुसलमान भा हई, कुरान सुहिणो थो पढ़ी। हाणे असां जी दिल थी चवे जे कदे तू कबूल करी त तोखे उस्ताद जे न्याणीअ सां शादी करायो, उस्ताद जो घरड़ो भी तुझे हवाले। मुझा दोस्त अजीज परदेसिया ॾिसे तो मुझा करीम रब पहिरी मुखे इज्जत दिनई, हाणे वरी मुखे ज़ाल थो पियो दी, मुखे घर थो पियो दी। खिली चवे थो यार मुखे कबूल आ। शाम ते निकाह थी वयो। निकाह थियण खां बाद जेडी महल पंहिंजे कुंवार जे कमरे में वयो, मामूला तहजीब औरत कंधड़ो हेठ करे वेहंदी आ, मुंह ते कपड़ो हूंदो आ। मर्द नाज़ कंदो आ या मर्द अंगल कंदो आ, ओ कपड़ो परे कंदो आ। जिया जो कपड़ो परे कयई, उन कुंवार जे गले में उहो हार पयो हो जेको हिनखे मक्के में लथो हुयो। जिया जो हार ते नजर पई, हथ इते बीही वया, नजर बीही वई, बंद थी वई। न्याणी दिसंदी रही, हे इए समझ त पत्थर थी वयो। रात गुजरी वई, अख कान पटियई, ता त फजर जी अजान आई। छिरको भरे अजान अचे वई, हलियो वयो निमाज ते, यार त वयो निमाज ते। न्याणी निमाज पढ़ी, उस्ताद जी न्याणी हुई। हिक जेडियूं आयूं, अदी दे खबर तोखे जेको घोट मिलियो वफादार आ, डाढो सुहिणो आ, डाढो नेक आ, डाढो तोसां सुठो रवैयो रखियो हूंदई, उम्मीद आ त तू खुश थी हूंदी। उन न्याणीअ रोई चयो अलाए कहिड़ो गद्दार ॾिनो अथव, हे त दौलत जो पूजारी आ। सॼी रात मां इंतजार कंदी रहियसि, हे मुझे हार दे ॾिसंदो रहियो, ॻाल्हाई बि मूंसां कोन। औरतूं नाराज़ थी पंहिंजे मर्दन खे ॿुधायो, उहे काविड़जी आया, ऐ मौलवी साहब हे तो छा कयो आ? हुन जे अखियुनि में लुड़क लड़ी आया। जॾहिं हुन रोई ॾिनो, ॻोठाणा थधा थी वया। साईं रोई छो थो? चवे तो हिक हक़ीक़त आ जेका ॿुधो। सॼी ॻाल्हि उता हार खां शुरू कई। जेॾी महिल जुमिलो चई त 500 सोना सिक्का मूं वापसि ॾिना, हिन इहो जुमिलो चयो, सॼे ॻोठ वारा ज़ारो कतार वरी उहे रोअण में शुरू थी वया। हाणे मौलवी परेशान थी वियो, मियां तव्हां ख़ैर में प्यारो? जो असां इन करे प्यारो त जेका तू ॻाल्हि तो करी, इहो ई असांजो उस्ताद उहो जवान हो। ॿुधाए पयो त मुंहिंजो हार हीअं गुम थी वयो, हीअं नौजवान ॾिनो। सॼे मके में हिकिड़ो जवान ॾिठुमि, नौजवान जेको अल्लाह जो नेक सालिह बानो हुयो, जंहिं अल्लाह जे रज़ा ला मां अण सुञाणूअ सां सौदो कयो। उस्ताद इएं चई रोई ॾिनो, हथड़ा खये, ओ मुंहिंजा मौला, हो अलाए केरु हो, मां त न पियो सुञाणा, पर मुंहिंजा मौला सॼी ज़िंदगी तुझे मस्जिद जी ख़िदमत कई थम, अॼु मुंहिंजी दुआ क़बूल कर, इहो मूंखे न्याणो करे ॾे, मुंहिंजे न्याणीअ जो घोट बणजी पवे। जागो था ऐ मुसलमान। जेॾी महिल ॻोठाणनि इहा ॻाल्हि ॿुधी रोवण लॻा। हिन चयो बस मुबारक अथव, खिली ॾिनई। हाणे छो थो खिली? चवे थो खिला इन करे थो, अल्लाह साम्हूं हार जो सौदो कयो। रब हार त ॾिनो, पर हार पाइण वारी मूमल बि रब ॾेई छॾी आ। अल्लाह सां सौदो कर,
अल्लाह सां सौदो कर, मुझे मदीने जे मीर इहा ई त तोखे मूंखे तरबियत ॾिनी आहे। हुजूर जे ज़ात तो असांखे कहिड़ी तरबियत ॾिनी आहे, कहिड़ी हुजूर तरबियत ॾिनी। अल्लाह जे राह में ख़र्च कयो, अल्लाह जे राह में ख़र्च कयो, अल्लाह जे मखलूक सां प्यार कयो, अल्लाह जे मखलूक जी इज्जत कयो।